अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल-हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जनाब आली मर्तबत सदर गिरामी कदर व मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तो अवा प्यारी जमात जे आॾो मूं गुनहगार अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत गिरामी में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके अवां बुज़ुर्गनि खे गौर ऐं फ़िक्र सां ॿुधणा आहिनि। मुंहिंजे लाइ दुआ कयो अल्लाह तबारक व ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त रब तबारक व ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। उन सां गॾु अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शाल हक़ ऐं सच ॿुधण खां पोइ उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोको जलसो अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं शान हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिलसिले में मुनाक़द कयो वियो आहे। इन्हीअ सिलसिले में आउं तव्हांजे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जो पाक कलाम तव्हांजे आॾो पढ़ियो वियो आहे। सभ खां पहिरियां तिलावत कयल आयत करीमा जी माना, उन खां बाद उन सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कई वेंदी। खुदा तबारक व ताला जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम खे गौर सां ॿुधो। जॾहिं अवां जे ख़िदमत में दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ अर्ज़ कजे त बराए महिरबानी चुस्तीअ जो मुज़ाहिरो कयो, सुस्ती न कयो। अल्हम्दुलिल्लाह अवां हिकिड़ो अज़ीम शान पिंडाल तयारु कयो आहे। अवां घणे हुजण जे बावजूद बि थोरा पिया ॾेखारिजो। घणा त आहियो
पर मैदान तव्हां जो तमाम घणो वसी आहे। इन जे करे अवां खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथां जंहिं वक़्त में भी तव्हां खे दुरूद पढ़ण जी गुज़ारिश कजे त प्यार सां मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद पढ़ंदा वेंदो त अल्लाह ताला जल जलालु अमर वालो जी रहमत नाज़िल थींदी। ख़ुदा ताला तव्हां असांजा गुनाह धोई साफ़ करे छॾींदी। बिला ताख़ीर मां तिलावत कयल आयत करीमा जी माना तव्हां जे आॾो पेश कयां। हिकिड़ो दफ़ो मुहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए ओहो अल्लाह सभई तो जल्ल जलालुहू अरसल रसूलहू बिल हुदा। जंहिं रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई मोकिलियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो उहो अल्लाह जंहिं अल्लाह पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हिदायत ॾेई रवानो कयो आहे। ख़ाली हिदायत न वदीनिल हक़ रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब खे जे हिदायत ॾेई रवानो फरमायो आहे त अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे हक़ वारो दीन ॾेई मोकिलियो आहे। नबी जी ज़ात बाबरकात हिदायत बि खणी आयो आहे त दीन जो हक़ वारो दीन बि खणी आयो आहे। छो लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे रसूल करीम खे हक़ जो दीन ॾेई मोकिलियो आहे तां त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात ॿियनि सभिनि दीननि जे मथां अल्लाह जे दीन इस्लाम खे ग़ालिब अची बणाए। वलौ करहल मुशरिकून। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो या भली ॻाल्हि मुशरिकनि खे ॾुखी लॻे ना पसंद हुजे हुननि खे भली ॻाल्हि न वणे पर मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहो फ़ैसिलो करे नबी पाक खे मोकिलियो आहे त मुंहिंजो प्यारो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत खणी अचे ऐं मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात हक़ जो दीन खणी अचे ऐं हक़ जे दीन खे ख़ुदा जो प्यारो हबीब सॼे जहान जे दीननि जे मथां ग़ालिब अची बणाए। इहा ॻाल्हि कंहिंखे वणे या न वणे मुशरिकनि खे क़बूल हुजे या न हुजे पसंद हुजे या न हुजे पर अल्लाह ताला फरमाए थो मूंखे ईअं ई करणो आहे पंहिंजे प्यारे रसूल जे ज़रिए दीन खे मां बुलंद फरमाए छॾींदुसि। ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जेके क़ाबिल गौर आहिनि उन खां बाद में तव्हांखे हर ॻाल्हि सम्झ में सवली अची वेंदी। अल्लाह ताला फरमाए हो अल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। उहो अल्लाह जंहिं मोकिलियो पंहिंजे रसूल खे हिदायत ॾेई। हू जो इशारो अल्लज़ी जो इशारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात लाइ कयो आहे यानी उहा ज़ात बाबरकात रब जी जंहिं मोकिलियो पंहिंजे प्यारे पैगंबर खे। अल्लाह पाक उहो आहे जंहिं आसमान पैदा कया
अल्लाह ताला उहो आ जंहिं ज़मीनूं विछायूं, अल्लाह ताला उहो आ जेको सिज खे हलाए थो, अल्लाह तबारक व तआला उहो आ जंहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहो आ जंहिं ज़मीनूं आसमान पैदा फरमाया, अल्लाह तबारक व तआला उहो आ जंहिं 1.25 लख नबी रवाना कया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहो आ जेको जियारींदो बि आ मारींदो बि आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रब करीम आ जेको सारी कायनात खे रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हो आ जेको हवाऊं घुलाईंदो आ, मुंदूं तब्दील कंदो आ, बारिशूं वसाईंदो आ, गर्मी जे मुंद में गर्मी आणींदो आ, सर्दी जे मौसम में सर्दी आणींदो आ, कंहिंखे धीउ ॾींदो आ, कंहिंखे पुट ॾींदो आ। कई मुंहिंजे ख़ुदा तबारक व तआला जूं सिफ़तूं आहिनि, के इस्बाती सिफ़तूं आहिनि, के सलबी सिफ़तूं आहिनि। अल्लाह ताला घणनि सिफ़तुनि जो मालिक आ, पर हिन आयत करीमा में फरमाए थो हाओ सभ मां अल्लाह पाक जूं सिफ़तूं पंहिंजी जाइ ते, पर मां हिन आयत करीमा में पंहिंजे नबी जी अज़मत बयान करे तव्हांखे ॿुधायां थो। उहो अल्लाह कहिड़ो अल्लाह जेको सॼे जहान जो आ, रब तो ते मुंहिंजूं कई तारीफ़ूं हल पर हिते मुंहिंजी तारीफ़ आहे उहो अल्लाह जंहिं मुहम्मद मोकिलियो आ। अल्लाह अकबर, ज़िंदाबाद। खुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे बयान कंदे इरशाद थो फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा। ईअं चई सघे पर उहो अल्लाह जंहिं फिरौन खे ग़रक़ कयो, उहो अल्लाह जंहिं निमरूद खे मच्छर खां मारायो, उहो अल्लाह जंहिं रब करीम जे ज़ात बाबरकात अबरे काफ़र खे अबाबीलन खां तबाही बर्बाद करायो। अल्लाह ताला फरमाए थो हा इहे सभु मुंहिंजूं सिफ़तूं आहिनि, पर मां हिते तव्हांखे सिफ़त कहिड़ी थो ॿुधायां, उहो अल्लाह जंहिं मुहम्मद खे मोकिलियो। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुलंद आवाज़ सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿी आयत करीमा इन्ही साॻे मौज़ूअ ते आहे। अल्लाह ताला फरमाए हुवल्लज़ी बास फिल उम्मिय्यीना रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफी दलालिम मुबीन। हुवल्लज़ी बास फिल उम्मिय्यीन रसूलन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए उहो अल्लाह जंहिं रवानो कयो, उथारे मोकिलियो दुनिया जे तख़्ते ते, खुदा ताला जंहिं हस्तीअ खे रवानो कयो बास फिल उम्मिय्यीन, जंहिं उम्मी क़ौम में प्यारे महबूब मुहम्मद करीम खे रवानो कयो। उम्मी ज़ाहिर में अरबी कानून मुताबिक़ उम्मी उनखे चइबो आहे जेको अणपढ़ियो हुजे। नबीउल उम्मी जा लफ़्ज़ बि क़ुरान पाक में नबी करीम जे लाइ आया आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो उहो अल्लाह जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे हबीब खे उम्मी क़ौम, अणपढ़ी क़ौम में। ऐं ॿिए हंधि वरी फरमाई त उहो पाण रसूल उम्मी आहे। मुंहिंजा प्यारा भाउ, जेकॾहिं तव्हां ज़ाहिरी माना खे वठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात उम्मी क़ौम में आया, अणपढ़ी क़ौम में आया, या वरी ईअं चइजे त नबी करीम जी ज़ात बाबरकात पाण अणपढ़ियल हुआ, त अवां गौर कंदो त न ज़ाहिरी माना में बि को ऐब नाहे। मता को तव्हांखे मुंझाए, मता को सुभाणे तव्हांजे अक़ीदे में खलल विझे, छो त अॼुकल्ह दीन जा डाकू दीन जे रंग में, दीनदारी सूरत में माण्हुनि जो ईमान खसीदा था वतन पिया। ख़बरदार पंहिंजे ईमान खे बचाइजो। मुंहिंजा प्यारा भाउ, उहो माण्हू वॾो ख़तरनाक आहे जेको नेक सूरत हुजे, नेक सीरत हुजे,
ॾिसण में बि सुहिणी सूरत आहे, ज़ाहिर में हुन जा अफ़आल ऐं किरदार बि सुहिणा आहिनि, पर अंदर में मुनाफ़िक़ आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अंदर कारो कां ॿाहिरि ॿोली हंझ जी, अहिड़ो ठलो था भञी भोरा छो न करी। ज़ाहिर में हंझ आहे, पर अंदर में वरी कारो कांव आहे। इहो हक़ीक़त में ठल्हो ठिकर आहे, कहीं कम जो न आहे। इहो वधीक ख़तरनाक आहे। हिकिड़ो दुश्मन दुश्मनी जे सूरत में अचे, उहो एतिरो ख़तरनाक न हूंदो आहे। वधीक उहो ख़तरनाक माण्हू आहे जेको दोस्त थी करे दुश्मनी करे, दीनदार थी करे माण्हुनि खे बेदीन बनाए, इहो वधीक ख़तरनाक आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे मुतनब्बे थो कयां, इहा माना यादि कजो, ज़हन में बि रखिजो। असांजो नबी उम्मी क़ौम में आयो ऐं पाण बि उम्मी थी आयो। ज़ाहिर जी माना उम्मी चइबो आहे अणपढ़े खे, क़ौम बि अणपढ़ी आहे, त रसूल करीम जी ज़ात बि ज़ाहिर में अणपढ़िया हा, पर इहो अणपढ़ियो हुजणु मुंहिंजे रसूलुल्लाह जे लाइ ऐब न आहे। कीअं भला, या थोरी वज़ाहत कयां त पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। जेकॾहिं न को आलिम ये सारी जिंदगी मदरसनि में उस्तादनि सां गुज़ारे दीन जी तालीम हासिल कई हुजे, ऐं उहो आलिम पढ़ियो लिखियो थी करे मसइलो सही न ॿुधाए सघे, माण्हुनि जा मसइला हल करे न सघे, ऐं हिकिड़ो सफ़ा वीचारो ॿाहिराड़ी जो माण्हू जंहिं कंहिं बि मदरसे में तालीम हासिल कान कई हुजे, न कंहिं उस्ताद वटि वेठो हुजे, दुनिया जी अल्फ बात आसा खां वाक़िफ़ ई न हुजे, ऐं उहो हिकिड़े मिंट में हिकिड़े सेकंड में तव्हांजो मसइलो हल करे ॾे, त माण्हू चवंदा यार तूं आलिम थी करे कुझु कोन ॿुधाए सघियो आहे, ही वीचारो अणपढ़ियो थी करे असांजो मसइलो हल करे वेठो आहे। त ज़ाहिर में त हुनखे अणपढ़ियो चयो वियो आहे, पर हक़ीक़त में हुनखे अणपढ़ियो चई हुनजी गोया तारीफ़ कई वई आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे हबीब खे कैसा तमसील कान ॾिबी, मुशाबियत कान ॾिबी, मिसाल कोन ॾिबो। मां तव्हांजे आॾो बिला तशबीह अर्ज़ो कयां पियो, ज़ाहिर में नबी पाक जी ज़ात खे नबीउल उम्मी सॼो वियो आहे। उम्मी क़ौम ॾे अल्लाह ताला रवानो फरमायो आहे। इहा हक़ीक़त में मुंहिंजे हबीब जी बेअदबी कान्हे, गुस्ताखी कान्हे, अल्लाह ताला जे प्यारे हबीब जो ऐब न आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जेको ज़ाहिर में फरमायो आहे नबीउल उम्मी, इन जो मतिलबु इहो आहे त ज़ाहिर में कंहिं वटि कोन पढ़ियो आहे, मदरसे में कोन पढ़ियो आहे, मक्के में कोन पढ़ियो आहे, मदीने में कोन पढ़ियो आहे, बनी उमैया वटि कोन पढ़ियो आहे, हाशिम वटि कोन पढ़ियो आहे, पंहिंजे खानदान में कोन पढ़ियो आहे। ज़ाहिर में तो उम्मी आहे, पर हक़ीक़त में अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उन महबूब मोहम्मद करीम खे जे पढ़ायो आहे त रब रहमान पढ़ायो आहे, ऐं अहिड़ो पढ़ायो आहे जो अल्लमहुल बयान। मुफ़स्सिरनि लिखियो आहे अल्लमहुल बयान जी माना जंहिंखे अव्वलीन आख़िरीन जो ख़ुदा इल्मु ॾेई छॾियो आहे, मा कान व मा यकून जो इल्मु ॾेई छॾियो आहे। जो कुझु थी चुको आहे, जो कुझु थींदो रहंदो, उहो सभु इल्मु ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे मुहम्मद मुस्तफ़ा खे ॾेई छॾियो आहे। ऐं ख़ुदि पाण फरमायो अथनि अलिम तो उलूमल अव्वलीन वल आख़िरीन, ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला अॻियनि पोयनि सभिनि जो इल्मु पढ़ाए छॾियो आहे। रुगो मक्की ज़िंदगी जे लाइ न, मदनी ज़िंदगी जे लाइ न, बल्कि पाण फरमाइनि था सभई इल्म ख़ुदा मूंखे अॻियनि पोयनि जा ॾेई छॾिया। अहिड़ा हबीब जे ज़िंदगीअ में केतिरा वाक़िया आहिनि। नबी पाक जो चाचो आहे हज़रत अब्बास बदर जे मैदान में गिरफ़्तार थी आयो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जे मुखालफ़त में अबू जहल जे तरफ़ खां गिरफ़्तार थी अचे थो। हुज़ूर करीम जे ज़ात बाबरकात जी ज़ात ऐलान कनि था त जेको बि काफ़र हदियो ॾींदो वञे, फिदियो ॾींदो वञे, पैसा ॾींदो वञे, जान छॾाईंदो वञे, हज़रत अब्बास जो जंहिंमहिल वारो आयो आहे, हज़रत अब्बास नबी करीम जे दरबार में पेश कयो वियो आहे, काफ़रनि जे सूरत में पेश कयो वियो आहे। सरकार फरमाइनि था चाचा ॿियनि वांगुरु पैसा ॾेई जान छॾाए। हज़रत अब्बास जॾहिं मके मां रवानो थियो हो, अबू जहल जे लश्कर में गॾिजी
मुसलमाननि जे ख़िलाफ़ लड़ाई ॾे रवानो थियो हो त पंहिंजी घरवारी बीबी उम्मुल फदल खे घुराए कमरे जे अंदर वठी वियो। उनखे चई त ॻाल्हि ॿुध, मां वञा थो जंग ते, ख़बर नाहे मरी वञा। मोटी आयसि त ठीकु, जे मरी वञा ऐं आउं खीसे में सोन खणी आयो आहियां, खीसे मञा सोन जो पाव खन कढी घरवारी जे हवाले के ते सोन संभाले रख, जे मरी वञा त मुंहिंजनि पुटनि ते ख़र्च कजां, मोटी अचां त पोइ वरी आउं तोखां वापसि वठंदुसि। दौलत जहिड़ी शइ तोखे लिकाए थो ॾियां। माई सगुरी सोन वेड़े सड़े कंहिं पेटी में कंहिं जाइ ते रखी छॾियो। हुज़ूर जे आॾो पेश थियो। नबी पाक खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां भली तव्हांजो ज़ाहिर में मुखालिफ़ आहियां, पर अव्हां खे ख़बर आहे त मां तव्हां जे ख़ानदान में बनी अब्दुल मुत्तलिब जे औलाद में सभिनि खां ग़रीब आहियां। तंहिंजे करे महिरबानी कयो मूंखे चाचो सम्झी, ग़रीब सम्झी मुफ़्त में छॾे ॾियो। ग़ैबदान नबी जी ज़ात बाबरकात मुरकन था। फतबस्समन नबी, अल्लामा क़ाज़ी अयाद रहमतुल्लाह अलैह लिखन था पिया, हबीबन जी ज़ात खिली ॾिनो आ। खिलण खां बाद में फरमायूं था, ओ चाचा अब्बास, तूं तो चवीं त मां ग़रीब आहियां, पर ॾे ख़बर जेको तूं घरवारीअ खे मके में घर जे कुंड में सोन ॾेई आयो हुए, ओ सोन काॾे होॾो तुंहिंजे घर में सोन पियो आहे, तूं पाण खे ग़रीब कीअं थो सॾाई। हज़रत अब्बास खे फौरन दिल में धक लॻी वियो त नबी पाक जी ज़ात बाबरकात खे कीअं ख़बर पई। मूं त घर जे भातनि पुटनि खे बि कोन ॿुधायो आहे, या मूंखे ख़बर आहे या ज़ाल खे ख़बर आहे, टे माण्हूअ खे ख़बर कान्हे का। अहिड़े अंदाज़ में मूं सोन ॾिनो आहे। काथे मदीनो, काथे मक्को, 450 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। एतिरे पंध ते नबी खां ॻाल्हि मख़फ़ी कान्हे का। हज़रत अब्बास फौरन दिल में फ़ैसिलो कयो त फ़िलहाल फिदियो ॾियां, छा कयां, जान फसायां छॾायां, उहा बाद जी ॻाल्हि आहे, लेकिन मूंखे सवाइ कलमे पढ़ण जे ॿियो चारो कोन्हे, मुस्लमान थियणो आहे, थियणो। मुसलमान थी थो वञे। ख़ुदा जे हबीब खे मुसलमान थियण खां बाद में अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे हिकिड़ो वाक़ियो अञा सम्झ में नथो अचे। कहिड़ो? अल्लाह जा हबीब, अवां नंढड़ा हुयो, आउं तव्हां खां उम्र में वॾो आहियां, अवां शान में वॾा आहियो। हज़रत हलीमा जे घर तव्हां ताइफ़ में रहंदा हुआ। हिकिड़े दफ़े मूंखे ख्याल थियो आहे त मां अव्हां जो दीदार करियां। इन नियत सां त भाइटियो आहे, यतीम आहे, मुंहिंजो भाउ अब्दुल्ला गुज़ारे वियो आहे। अब्दुल्ला जे औलाद खे ॾिसण जे नियत सां, ऐं प्यारा मोहम्मद तोखे भाइटियो सम्झी ताइफ़ जे शहर में अवां नंढा 6 महीने जा आहियो। अवां खे ॾिसण जे लाइ राति अची उते रहियो आहियां। राति हलीमा जे घर में सुतो पियोसि, अवां पंहिंजे पींघे में सुता पिया हा। आधी राति जो मुंहिंजी अखि खुली वई आहे। आसमान में मुंहुं जो निहारियो त कमल सिज ओलह पियो वञे, कमल ओभर पियो वञे, कमल उतर पियो वञे, कमल ॾखिण पियो वञे। सिज खे बीहण कोन हो, चंड खे बीहण कोन हो। चंड ओलह पियो वञे, ओभर पियो वञे, उतर पियो वञे, ॾखिण पियो वञे। मां राति जे टाइम ते चंड खे ढोड़ंदे ॾिसी हैरत में अची वियुसि त क़यामत अची वई। अलाए छा दिल चाहियो त भाइटियो त वञी खणा, अव्हां जे मथां जो अचां त पींघे में अव्हां सुता पिया हो। अव्हां जी आंगुर मुबारक मथे निकिती पई आहे। जाॾे अव्हां जे आंगुर जो इशारो पियो थियो, चंड होॾ ढोड़ंदो पियो वञे, त चंड बि उभरंदे पियो वञे। जे उतर आहे तव्हां जे चंड हथनि जे इशारनि सां चंड बि उतर पियो वञे। जे ॾखिण आहे त ॾखिण हुयो। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, हाओ चाचा, मूंखे यादि आहे, जागो था। महबूबन छा फरमायो? सभई चओ, उमिरि घणी आहे? अव्हां खे 6 ॾींहंनि जी मानी यादि आहे? अॼु खां 6 ॾहाड़ा अॻु में छा खाधो हुआ? बस महबूब जी ज़ात बाबरकात 6 महीननि जी ॻाल्हि ॿुधाए। हज़रत अब्बास खे वधीक हैरत थी। साईं छा था चओ? पाण फरमाइनि था त ॿार खे अरब ॿधंदा आहिनि। असांजे सिंध में बि अंदरून सिंध में रवाज आहे, असीं त हुनखे ॿधणो चवंदा आहियूं। कपिड़े में ॿार मायूं ॿधंदियूं आहिनि। अवीअ लाइ छा चवंदा हुआ मेमण? तंजण। ॻाल्हि साॻी आहे, तंजण बि ॿधणो बि।
तंजण असीं बि चवंदा आहियूं। थोरो फ़र्क़ु आहे, अमी खणी पान घणो था खाऊं, असीं कोन था खाऊं, बाक़ी ॿोली साॻी आहे। अब आयो सम्झ में न सही, बंधण या तंजण। हबीब जी ज़ात फरमाइनि था अम्मा मूंखे तंजणनि में ॿधो। पोइ हिकिड़े पासे मुंहिंजे बांह मुबारक खे उहो तंजणनि वारो जेको कपिड़ो हो उन वरितो, थोरो मूंखे सूर पियो थियो। आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी बांह तंजणनि खां ॿाहिरि निकिरी आई। हबीब अल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पंहिंजे चाचे साईं खे फरमाइनि था, चाचा जंहिं वक़्त में मूंखे उन तंजणनि जे छिक जे करे थोरो दर्द थियो, सूर थियो, इरादो रोवण जो पियो कयां त मुंहिंजी अम्मा मूंखे खोले, पर अचानक मुंहिंजी बांह ॿाहिरि निकिरी आई। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात चंड खे हुक्म फरमायो, ओ चंड, मुंहिंजो मुहम्मद बि नूर आहे, तूं बि नूर आहे, नूर जो खिलोणो बि नूर हूंदो आहे। जाॾे मुंहिंजो मुहम्मद मुस्तफ़ा तोखे इशारो करे तूं ओॾे डोड़ंदो, मुंहिंजे महबूब करीम सां रांदि खेॾ। ओ चाचा, पोइ उहो चंड मूंसां उन राति रांदि खेॾी रहियो हो। जे मूं इशारो उलहंदे थे कयोसि त ओलह थे हलियो वियो, जे उभरंदे थे कयुमि त उभरंदे थे हलियो वियो। जंहिं तरफ़ बि मुंहिंजी आङुर जो इशारो थिए वियो, चंड ओॾे पियो। मूंखे यादि आहे बराबरि तूं सच थो चवीं। हज़रत अब्बास थो चए क़िबला, अञा हैरत वधीक आहे, 6 महीने जे ॿार खे कीअं यादि बीठो आहे। पाण फरमाइनि था 6 महीना त ॼमार आहे, 6 महीना ॾींहं, 6 महीना उमिरि जो नालो आहे। पर मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, जॾहिं मां अम्मा आमना जे पेट मुबारक में हुयुसि, अल्लाह जे तक़दीर जो कलम अर्शे मुअल्ला ते लोह महफूज़ में लिखंदो हो। पोइ कलम जो आवाज़ लोह महफूज़ ते थींदो हो। मां मुहम्मद अम्मा जे पेट में ॿुधंदो हुउसि, जेको अॼु बि मां मुहम्मद करीम खे यादि आहे। अवां त 6 महीने जा था ॻाल्हि कयो, त अवां जी 6 महीना ॼमार हुई। ये 6 महीना त उमिरि जो नालो आहे, पर अञा मां आयो ई दुनिया में कोन आहियां। हमल जी सूरत में वालिदा मोहतरमा जे पेट मुबारक में आहियां। तक़दीर जो कलम लोह महफूज़ ते लिखंदो आहे ऐं कलम सनड़ो सनड़ो चिचराट आवाज़ कंदो आहे। हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था, लोहे महफूज़ में कुदरत जो कलम वहंदो हो, उन कलम जो सन्हो आवाज़ थींदो हो। मां मुहम्मद पंहिंजे अम्मा साण जे पेट मुबारक में ॿुधंदोसि। अवां पंहिंजे तरफ़ां कहिड़ो था फ़ैसिलो ॾियो? छा असांजो नबी माज़ अल्लाह ॿियनि जहिड़ो न पढ़ियो आहे? ॾाढे ॻाल्हायो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे माज़ अल्लाह ॿियनि वांगुरु न पढ़ियो, चइबो न न न, हो वल्लज़ी बास फिल उम्मियीन रसूलन मिनहुम। ज़ाहिरी माना त ॿुधव, पर इन जी उम्मीअ जी माना अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में लिखी आहे। अल्लामा ज़रक़ानी रहमतुल्लाह ताला अलैह मवाहिबुल लदनिया जे शरह में ज़रक़ानी शरीफ में भी लिखी आहे, मुझे हबीब ते दुरूद पढ़ त मां तोखे उन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि जी उम्मी वारी माना ॿुधायां। सलात मुंहिंजे मिठे महबूब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अदा छा ॻाल्हि आहे? बाबा ॻाल्हि ॿुधो, मूंखे फरमाश का बि न कयो, मूंखे छॾे ॾियो त आउं पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायां। अवां चिठी लिखंदो फलाणी ॻाल्हि ॿुधा, वरी ॿियो चवंदो न इहा न ॿुधा, उहो फलाणी ॻाल्हि ॿुधा, वरी टियों चवंदोसीं फलाणो सुवाल ॿुधा, त पोइ आउं त रुॻो तव्हांजे फरमाशी प्रोग्राम में पूरो मूं वारी ॻाल्हि हिते रहिजी वेंदी। अवां जा सवाल रहियल आहिनि 60 सुवाल बायज़ीद बुस्तामी वारा, जन मां 20 अवां ताईं पहुता आहिनि कैसेटुनि जे ज़रिए। 40 जो तव्हांजो मुॾे कर्ज़ आहे, और इंशाअल्लाह ताला अवां जो कर्ज़ लाहींदुसि, पर अॼु न।
अॼु मां ॿी ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में खणी आयो आहियां, उहा तव्हांखे ॿुधायां। दुरूद शरीफ़ मुंहिंजे महबूब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। ॿिन बुज़ुर्गनि फ़खरुद्दीन राज़ी, अल्लामा अब्दुल बाक़ी ज़रक़ानी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त उम्मी जी माना छा आहे? हुवल्लज़ी बास फिल उम्मियीन रसूलन मिनहुम, ओ अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जंहिं रवानो कयो आहे पंहिंजे प्यारे रसूल खे उम्मी क़ौम में। उम्मी मक्के शरीफ जा नाला हन। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मक्के के बक्का भी सजो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मक्के शरीफ जो नालो मक्को बि मुंहिंजा प्यारा दोस्त बक्का जी सूरत में कुरान पाक में आंदो आ, पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे इन प्यारे शहर जो नालो उम्मुल कुरा आहे। मक्के जो नालो उम्मुल कुरा। कुरा करियतुन जो जमा हुआ, करिया चइबो आहे ॻोठ खे, कुरा उन जो जमा हुआ। उम्मुल कुरा या इज़ाफ़त आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जिन प्यारे पाक शहर मक्के पाक खे उम्मुल कुरा इन जे करे सॾिबो आहे। उम्म चइबो आहे असुल खे, उम्म चइबो आहे बुनियाद खे, उम्म चइबो आहे माउ खे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जिन प्यारे शहर खे उम्मुल कुरा बि सॼो वियो आहे। यानी दुनिया जे तख़्ते ते जेके बि शहर आहिनि उन्ही तमाम शहरनि जो असुल ऐं बुनियाद मक्को शरीफ आहे। काफ़ी बुजुर्गान दीन ईअं बि लिखियो आहे त मक्को रूह ज़मीन जो विचो ई मरकज़ आहे। जंहिं जाइ ते काबतुल्लाह आहे इहो ईअं सम्झो त ज़मीन जो दुन आहे, ज़मीन जो मरकज़ आहे, ज़मीन जो विच आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात सभ खां पहिरियां दुनिया जे तख़्ते ते इन लिहाज़ सां त जेका ज़मीन पैदा कई ही सा मक्के पाक में काबतुल्लाह वारो ज़मीन जो टुकड़ो पैदा करे। उन खां बाद में बि जेका बि ख़ुदा ताला चओ गिर्द ज़मीन फैलाई सा बाद में ख़ुदा ताला फैलाए छॾी। तव्हांखे सुभाणे को चवे त बाबा जाग्राफी तरह इहा ॻाल्हि ग़लति आहे। कीअं बाबा ग़लति आहे? बाबा तव्हांखे मुफ्ती तव्हांजा मौलवी ॿुधाया त काबतुल्लाह मरकज़ आहे, विच आहे। विच जो मतिलबु आहे त जेतिरो हेॾे मुफ़ासिलो एतिरो हेॾे मुफ़ासिलो, एतिरो हिन पासे मुफ़ासिलो, एतिरो हिन पासे, हिन पासे 10 मैल, हिन पासे वरी 1.5 मैल, विच न थियो। हिन पासे 1000 मैल, हिन पासे 100 मैल, विच न थियो। त जाग्राफी तरह सां ॾिठो वञे त मक्को विच न आहे। तव्हांजे करे तव्हांजा मौलवी बि चरिया तव्हांखे बि बेवकूफ़ी जूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि। कीअं विच आहे मक्को? ओ मुंहिंजा दातू पहिरीं सम्झ त सही। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे हबीब जेको हुनखे मरकज़ या विच या उम्मुल कुरा चयो आहे, ज़मीन खे मापण जे हिसाब सां कोन चयो वियो आहे, बल्कि ख़ुदा तबारक व तआला जे हबीब ईअं बि फरमायो आहे त रूह ज़मीन ते जेके बि पहाड़ आहिनि उन्ही सभिनी पहाड़नि जो बाबो बुनियादी तरह अबू कुबैस जबल आहे, जेको बैतुल्लाह शरीफ जे भर में सफ़ा जबल जे भर में आहे। ख़ुदा ताला जल जलालु अमन वालू ज़मीन ते जेकॾहिं को पहिरो पहिरो पत्थरनि जो खोड़ ढेर जबल पैदा कयो त अबू कुबैस जबल खे पैदा कई। उन खां बाद में ख़ुदा ताला ॿिया जबल फैलाया त मक्के शरीफ खे उम्मुल कुरा सभिनी शहरनि जो याने माउ या मरकज़ या विच इन हिसाब सां सॼो वियो आहे त काबतुल्लाह वारी ज़मीन खे ख़ुदा सभ खां अव्वल पैदा कयो। बाक़ी ॿी जेका बि ज़मीन हुई सा ख़ुदा ताला उन खां बाद में फैलाई। इन जे करे मक्के वारी ज़मीन सॼे जहान जो मरकज़ आहे। मक्के जो लक़ब आहे उम्मुल कुरा। छा इस नालो अदा? उम्मुल कुरा। अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइल था त जे उम्मुल कुरा
सभिनी ॻोठनि जो सभिनी शहरनि जो उम्मा असला बुनियादा, उम्म जी माना असला बुनियादा, उम्मी में ये निस्बत जी इजाफत जी आ। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे जेको उम्मी चयो आ, इन जो मतिलब ईअं आ त जे मक्को उम्मुल कुरा सभिनी शहरनि जो मरकज़ आ, त अहिड़े तरीक़े सां मुहम्मद करीम उम्मी माना सॼे आलम इंसानियत जो मरकज़ आ। हर इंसान ज़ात जो मुझो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरकज़ा असलुल उसूला। हबीब करीम जी ज़ात बाबरकात ईअं सम्झो त कायनात जो रूह आहे। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, वो न थे तो कुछ न था, गर वो नहीं तो कुछ नहीं, जान है वो जहान की, गर जान है तो जहान है। नबी न हो तो कुछ भी न हो, अगर नबी न हूंदो तो कुछ भी न हूंदो, अगर नबी न आहे तो कुछ भी न आहे, पर जॾहिं सभु कुझु आहे इहो इन जे करे आहे जो जान कायनात, मरकज़ कायनात, असुल कायनात मुंहिंजे मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुज़ूर खे सारी कायनात जो अव्वल मरकज़ बनायो आहे। अल्लाह पाक जे प्यारे हबीब पाक खे उम्मी इन लिहाज़ सां बि सॼो वियो आहे जे उम्मुल कुरा मक्को सभिनी शहरनि जो मरकज़ आहे, त उम्मी जे निस्बत सां मुंहिंजो मोहम्मद करीम भी इंसानियत जो मरकज़ आ। हर इंसान जो मरकज़ मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आ। तव्हांखे ख़बर आ, अवां आलमनि खां ॿुधंदा रहंदा आहियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां हुज़ूर करीम अलैहिस्सलाम ते ईमान आणण जो वाइदो वरितो। क़ुरान वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिन शाहिदीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आलम अरवाह में सभिनी नबियनि जा रूह गॾु कया। खुदा नबियनि जे आॾो रूहनि जे आॾो ख़ुतबो ॾिनो। अल्लाह ताला फरमाए थो, मूं तव्हांखे किताब बि ॾींदुसि, अव्हांखे हिकमत बि ॾींदुसि, अव्हांखे शरीयत बि ॾींदुसि, अव्हांखे रिसालत बि ॾींदुसि, अव्हांखे नबूवत बि ॾींदुसि, अव्हांखे किताब बि ॾींदुसि, अव्हांखे उम्मतूं बि ॾींदुसि। ऐं नबियो, अव्हां पंहिंजे पंहिंजे दौर जा नबी रसूल किताब जा साहिब बणिजी शरीयतूं खणी दुनिया जे तख़्ते ते ईंदा, पर मूंसां तव्हां वाइदो कयो, अव्हांखे आउं ॿुधाए थो छॾियां, अव्हां जे ज़माने में जेकॾहिं कंहिंजे बि दौर में मुंहिंजो प्यारो रसूल करीम हज़रत मोहम्मद करीम अची वञे, अवां पंहिंजी नबूवत फिटी कजो, पंहिंजी रिसालत फिटी कजो, पंहिंजा किताब मनसूख भाइजो, पंहिंजे कानूननि खे तरक करे छॾिजो, सभु मुस्तफ़ा जे कढ लॻी पइजो। लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह, उन मुंहिंजे प्यारे नबी करीम ते ज़रूर ईमान बि आणिजो ऐं उन जी मदद बि कजो। क़ालू अक़ररना, रसूलनि चयो, हाउ मौला, असां इन ॻाल्हि जो इक़रार था कयूं त तुंहिंजो महबूब जॾहिं बि ईंदो त असां हुन ते ईमान आणींदासीं। मेमण ॻोठ वारा सच ॿुधाइजो, अल्लाह जे रसूलनि जो इक़रार सचो आहे या कूड़ो आहे? ज़ोर सां चओ। बस काफ़ी ॻाल्हि। क़ालू अक़ररना, रसूलनि चयो, मौला असांखे इक़रार आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो, फशहदू व अना माकुम मिन शाहिदीन। इक़रार खां बाद में भी अवां हिक ॿिए जे मथां शाहिद थिजो, मां वरी तव्हां जे मथां शाहिद आहियां।
इनमा खुदा ताला जी ज़ात बाबरकात मुझे प्यारे मुस्तफा जी अज़मत तो ज़ाहिर करे। आदम जेकॾहिं तूं पंहिंजे दौर में पंहिंजे उम्मत खे चवीं त चओ ला इलाहा इल्लल्लाह आदम खलीफतुल्लाह। ऐं प्यारा नूह जेकॾहिं तूं कलमो भराए चवीं ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। ऐं प्यारा इब्राहीम जेकॾहिं तूं पंहिंजे दौर में कलमो भराई ला इलाहा इल्लल्लाह इब्राहीम खलीलुल्लाह। ऐं प्यारा मूसा अलैहिस्सलाम जेकॾहिं तूं पंहिंजे दौर में पाण ते कलमो भराई ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। अहिड़े तरीक़े सां ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह हज़रत ईसा चवराए खुदा ताला फरमाए थो भली तव्हां पाण ते कलमा पढ़ायो पर जॾहिं आमना जो लाल अचे अवां सभु पंहिंजा कलमा फिटा करे ॾिजो। अवां सभु चइजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवां के सब्र से मुझे प्यारे नबी पाक ते ईमान आणो। सब नबी जो हाउसे असांखे ॻाल्हि क़बूल आहे। अवां इन वो अंदाज़ो कयो त मुझे प्यारे महबूब पाक जी ज़ात जी अज़मत केॾी वॾी आहे। अज़मत सां गॾु इहो बि पतो पवे थो त मुंहिंजो मुस्तफ़ा रूह काइनात आहे। रूह आहे ॻाल्हायूं पिया, रूह आहे ॾिसूं पिया, रूह आहे कन कम कनि पिया, हथ कम कनि पिया। इन इंसानी जिस्म मां रूह हलियो वञे ही सॼो ढांचो बेकार थी वेंदो आहे। हथ ओड़े जा ओड़ा हूंदा को सुकुड़जी कोन वेंदा, अखियूं ओड़े जो ओड़ो हूंदियूं, कद नंढो कोन थी वेंदो। मरण खां अॻु में जेको कद आहे मरण खां पोइ ओतिरो ई हूंदो आहे। पर रूह वञण खां बाद हर शइ कमु छॾे ॾींदी आहे। कन कमु कोन कंदा, अखियूं कमु कोन कंदियूं, ज़ाहिरी जवारिह आज़ा उज़वा कमु कोन कंदा, छो त रूह जिस्म मां हलियो वियो। अहिड़े तरीक़े सां जे काइनात जो रूह याने मुहम्मद करीम जी ज़ात न हुजे त काइनात कान हूंदी। अगरि काइनात आहे इहो दलील ऐं सबूत आहे त रूह काइनात मुहम्मद जी ज़ात मौजूद आहे। सरकार रूह काइनात आहे, नबी करीम जे ज़ात बाबरकात जी। इन खां वधीक ॿी कहिड़ी अज़मत थी सघे थी जो काइनात जी हर शइ मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जे रूहानियत जी मोहताज आहे। हर शइ, इबादत हुजे, नमाज हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, अखलाकियात हुजे, मुंहिंजा अदा किरदार हुजे, मुआशरत हुजे, ज़िंदगी इंसान जी जा कई लाहा चाड़ा आहिनि। अवां हर पहलू में गौर कंदो त मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी काइनात जी रहबरी पई फरमाए। असां त अल्हम्दुलिल्लाह कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पर मूं हिकिड़े अंग्रेज़ जो किताब पढ़ियो, उन अंग्रेज़ ईसाई मज़हब जे चयो आहे त पूरी दुनिया में काइनात में अव्वल खां आख़िर ताईं जेकॾहिं कामिल इंसान तव्हांखे ॾिसणो आहे त मुहम्मद जी ज़ात खे ॾिसो। नबी करीम जे ज़ात खां मथे का बि कामिल हस्ती कान्हे का। जेकॾहिं को कामिल आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात। सरकार पंहिंजे तख़लीक़ में भी कामिला, अखलाक में भी कामिला, किरदार में भी कामिला। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात प्यारे महबूब खे मोकिलण जे लाइ जॾहिं आयत खे नाज़िल कयो पंहिंजो तारीफ़ इहो कराई हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा। ओ अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जंहिं मोकिलियो आहे पंहिंजे प्यारे रसूल खे हिदायत ॾेई। इते हिकिड़ो मसइलो आहे जेको तमामु ज़रूरी सम्झण जहिड़ो आहे। असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त असांजो प्यारो नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादी आहे, हिदायत कंदड़ आहे। पर हिकिड़ी क़ौम आहे जंहिंजो मां मुंड में बि तव्हांखे इशारो ॾिनो, उहे चवनि था त नबी जे हथ में हिदायत कान्हे। आओ तव्हांजे आॾो क़ुरान पाक जो फ़ैसिलो थो रखां, फ़ैसिलो तव्हां कजो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी आयत हू पढ़ंदा आहिनि जेके चवनि था त नबी हिदायत कोन थो करे। इन्नका ला तहदी मन अहबब्ता। ऐ प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं जंहिंखे घुरी चाहीं उनखे तूं हिदायत नहीं कंदो। तुंहिंजे हथ में हिदायत कान्हे। वाकई क़ुरान शरीफ़ जी आयत आहे
उतां जी माना उहे सचा आहिनि जो कुरान पाक पियो चवे, अल्लाह पियो फरमाए इन्नक ला तहदी मन अहबब्त, तूं जंहिंखे घुरी त के हिदायत कोन कंदो आहे। पर वरी असां ॿियो हंधि तलाश कयोसीं, कुरान में ई ॻोल्हियोसीं, अल्लाह ताला फरमाए थो इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। ऐं प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं माण्हुनि खे सही वाट जी हिदायत कंदो आहे। पोइ माज़ अल्लाह चइबो त असां सुन्ननि जो ऐं वहाबिन जो झेड़ो इहो को असांजो कोन्हे, नऊज़ बिल्लाह असांखे अलाह वेढ़ाए छॾियो आहे। माज़ अल्लाह ईअं चइबो न था, ॻाल्हि सम्झ में नथी अचे वॼा, ॾुखियो मसइलो थी पियो आहे तव्हांजे लाइ। तव्हांजी माना त असीं सुन्नी ऐं वहाबी जेको विढ़िया वेठा आहियूं, वहाबी था चवनि बाबा क़ुरान थो चवे इन्नक ला तहदी मन अहबब्त, क़ुरान आहे, ऐं नबी तूं जंहिंखे घुरी उनखे हिदायत नथो करी। असीं वरी सुन्नी था चऊं इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम। मौला असांखे पियो चवी इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम, असां हिन आयत खे ॻंढणी आहे। वहाबिन वरी हिन आयत खे इन्नक ला तहदी, पोइ त वेढ़ायो ई तो आहे असांखे। माज़ अल्लाह माज़ अल्लाह, अल्लाह जी ज़ात बाबरकात वेढ़ाइण खां पाक आहे। चओ अल्लाह वेढ़ाइण खां, ईअं कोन चइबो, असीं कोन था चऊं, सम्झ जो फेर आहे। ॿई आयतूं सचूं, ॿिन्हीअ ते असांजो ईमान आहे। हाणे हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे अॻे बि ॿुधायो आहे, वरी तव्हांखे यादि करायां, ॿुधायां थो, तव्हां फ़ैसिलो कयो। अबू जहल नबी पाक जो कट्टर दुश्मन आहे। अखनस बिन शरीक काफ़र हुनखे चवे थो अख़बिरनी अन मुहम्मद अहो सादिकुन अम काज़िबुन। ओ अबू जहल, अखनस बिन शरीक तुंहिंजे मज़हब जो आहियां, पर तूं नबी करीम जो वेझो माइट आहीं, मूंखां तोखे वधीक मालूमात आहे। मूंखे महिरबानी करे ॿुधाए त मुहम्मद सचो आहे या कूड़ो आहे। पुछण वारो अखनस काफ़र पुछे थो अबू जहल काफ़र खां। अल्लामा काज़ी अयाज़ लिखियो आहे शिफ़ा शरीफ़ में, जंहिंमहिल अखनस बिन शरीक हुनखे चयो त मुहम्मद जे बारे में ॿुधाए सचो आहे या कूड़ो आहे, त अबू जहल हेॾे होॾे निहारियो त को ॾिसे त कोन थो, पक थियसि त बसि असीं ॿई ॿहूं टियों कोन्हे। तसली करे चवे थो ओ अखनस वल्लाहि इन मुहम्मदन लसादिकुन, तो मूंखां ॻाल्हि अहिड़ी पुछी आहे जो तूं चवीं थो त मुहम्मद सचो आहे या कूड़ो आहे, आउं तोखे ॿई ॿ पाण में हूं टियों कोन्हे को, कसम खणी थो तोखे ॿुधायां त मुहम्मद मुस्तफ़ा सचो आहे। मुहम्मद करीम सचो आहे। केरु थो चवे? अबू जहल, लहब न जहल। अखनस चएसि पोइ भागा सचो आहे न? चए हा। चए पोइ छो थो माण्हू माराई, जंगियूं करी, झेड़ा करी, नबी करीम खे बि तकलीफ़ में सचे नबी खे विधो थी, हल त हलूं भला मुसलमान हली थियूं। छे यार न करे वेठो हां, हाणे हाओ कंदे लॼ थी थिए पई। ओ ज़िद जे घोड़े ते चढ़ियो आहियां, इन तां लहंदे शर्म थो अचे पियो, मरी वेंदुसि, तबाह थींदुसि, क़ौमूं बि तबाह कंदुसि, पर ज़िद तां न लहंदुसि। बाक़ी ॻाल्हि सची आहे त मुहम्मद सचो आहे। अदा हाणे मूंखे न ॿुधाए, जेकॾहिं अबू जहल जे लाइ नबी चई करीम दुआ घुरे ऐं नबी करीम चाहे त या अल्लाह इहो हिदायत ते अचे, अल्लाह ताला फरमाए थो समझे बि थो, ॿियनि खे बि ॿुधाए थो, ख़बर बि आहेसि त मुहम्मद सचो आहे, मञे बि थो, पर पुठि इक़रार बि करे थो, पर ज़ाहिर तो नबी पाक जे मथां ज़िद जे करे, हसद जे करे, साड़ जे करे, दुश्मनीअ जे करे कलमो कोन थो भरे। हाणे ऐं प्यारा नबी, जेकॾहिं तूं चवंदे बि खणी इनखे हिदायत मिले, मां तो चवां इन्नक ला
तहदी मन अहबबता एड़न के जेकरे तू घुरंदे भी तब मां अल्लाह हर किस हिन के हिदायत को न कंदुसि तू बिन के हिदायत करे को न सघंदे छो त हिदायत थींदी आ भुलल खे हे भुलल त आहे को न को हे ॼाणी वाणी खड में किरी रहियो आ इहो आयत जो मफ़हूम त प्यारा नबी ज़िद्दन खे हासदन खे ॼाणी वाणी न मञीदड़न खे इन्नक ला तहदी मन अहबबत तू हिदायत करे कोन सघंदे छो त ॼाणी वाणी करन था पिया बाक़ी जेके भुलल वेचारड़ा आहिनि बेख़बर आहिनि बेसमझ आहिनि उनखे पतो कोन्हे को उहे जेकॾहिं तो नबी पाक वटि अचनि था तुंहिंजी ॻाल्हि ॾिसनि था मोर्ज़ो ॾिसनि था ॾिसण सां चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम बेशक मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम अहिड़नि खे तूं हिदायत कंदो आहे सही वाट ते आणींदो आहे रब जो कसम आहे हिकिड़ो न किरोड़े आया हबीब पाक जे नज़र ते चढ़ंदा विया कलमा भरींदा विया चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह छा मुंहिंजे नबी पाक बिलाल खे हिदायत कान कई आयो ॻाल्हायो बाबा सलमान खे हिदायत कान थी हज़रत मिक़दाद खे कान थी हज़रत अबू ज़र गफ़ारी खे कान थी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम नबी पाक जो जलील क़दर सहाबी आहे क़ुरान शरीफ़ जूं 2-3 आयतूं उन जे बारे में नाज़िल थियूं त ए प्यारा नबी तुंहिंजे उम्मत में अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला ॿियनि खां डबल सवाब ॾींदो आहे नबी पाक अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला उन्हनि खे डबल सवाब छो रब ताला फरमाए थो हिकु इन्ही जे करे तो ईसाई मज़हब ते ईसा अलैहिस्सलाम जे शरीयत ते बि सचो ईमान आणींदा हुआ पर जॾहिं तूं मुहम्मद आहे त वरी तो ते बि ईमान आंदऊं हुन नबीअ ते बि ईमान आंदऊं तो ते बि तव्हांजे कन खे डबल ईमान सवाब आहे उन्हनि असहाबनि मज़ा हिकिड़ो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम आहे बुखारी शरीफ़ जी हदीस मूं 3-4 ॾियारो पढ़ाई दर्स में शागिर्दनि सबक वेठे पढ़ियो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जॾहिं मदीने पाक में नबी पाक आया आहिनि अब्दुल्लाह बिन सलाम जी मुलाक़ात नबी पाक सां मदीने तैयबा में थी आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई क़िबला मूंखे चंद सवालनि जा जवाब ॾियो पाण करीमन फरमायो हा चई मां अव्हां खां इन जे करे सवाल थो कयां त इहे सवाल सवाइ नबी जेको ॿियो ॿुधाए कोन सघंदो आहे हुन सवाल कया ख़ुदा जे हबीब हुनखे जवाब ॾिना जॾहिं महबूब खां जवाब ॿुधई त अब्दुल्लाह बिन सलाम चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल मुस्लमान थी पियो मुस्लमान थियण खां बाद में नबी पाक खे चई या रसूल अल्लाह मदीने जा ईसाई त छा पर यहूदी बि मूंखे मञीदा आहिनि तव्हांजे करे साईं जन हीअं कनि आउं तव्हांजे पुठियां कंहिं जाइ ते लिकी थो वेहां अव्हां मदीने शरीफ़ जे यहूदनि खे बि घुरायो ईसाइनि खे बि घुरायो पोइ अव्हां सभ खां पहिरियां मुंहिंजे बारे में उन खां पुछो त अब्दुल्लाह बिन सलाम तव्हांजो कीअं आहे इहा हुनखे न ॿुधाइजो त को मुस्लमान थियो बसि रुगो मुंहिंजे बारे में पुछजो त सुठो माण्हू आहे सभई आया ख़ुदा जे हबीब पाक हुन खां पुछो ॾियो ख़बर अब्दुल्लाह पुट सलाम जो अवां में आए सुञाणंदा हो चवण लॻा हो व खैरुना व इब्न